हिन वक़्तु PSL जो माहौल हली रहियो आहे ऐं कुझु मैचिस शुरू थियण वारियूं आहिनि। तमामु घणा माण्हू उन्हनि खे ॾिसण लाइ पुरजोश आहिनि। अगरि कोरोना जी ॻाल्हि कजे त कोरोना में बि जॾहिं मैचिस थियूं माण्हुनि खे बंदि कयो वियो अचणु, पर पोइ बि कुझु सीट्स छॾे कुझु माण्हुनि खे विहारे वियो, वरी कुझु सीट्स छॾे, पर माण्हुनि माना मैच खे न छॾियो। घर में हुजूं था त ॿाहिरि असांखे रिमोट नथा ॾियनि, अगर घर में ॿारनि खे रोकियूं था त उहे वरी ॿाहिरि वञी करे क्रिकेट खेॾनि था। नंढे ॿार खे जॾहिं मुबशर असीं ख़र्ची ॾींदा आहियूं, ईद जो माहौल हूंदो आहे, ख़ासि करे छोकिरो वञी पंहिंजे लाइ बैट बॉल या गन वठी ईंदो आहे, ख़ासि करे बैट बॉल ज़रूर वठंदा आहिनि। बैट बॉल ज़रूर वठंदो आहे। छा चवंदो तव्हांखे क्रिकेट केतिरी पसंदि आहे? तव्हांजो फेवरेट तव्हांजी हूंदी आहे? छोकरनि जे लाइ बॉयज़ जी जेका गेम आहे उहा त क्रिकेट ई आहे नाज़रीन। यकीनन तमामु छोकिरा इलाही शौक़ीन हूंदा आहिनि क्रिकेट खेॾण जा, बल्कि हाणे असां ॾिसूं पिया छोकिरियूं बि इन मैदान में पोइते न आहिनि, उहे बि अॻिते वधी रहियूं आहिनि ऐं बाक़ाइदा छोकिरियुनि जे अंदरि बि इन रांदि खे पसंदि कयो थो वञे ऐं ॾिठो थो वञे। अच्छा, अॼु जेका छोकिरी क्रिकेट पसंदि न बि कंदी आहे उन खां तव्हां पुछा कयो पंहिंजो फेवरेट प्लेयर ॿुधायो त घटि में घटि शाहिद आफ़रीदी या बाबर आज़म जो नालो ज़रूर वठंदी आहे। बाय द वे तव्हांजो छा इंट्रेस्ट आहे क्रिकेट में? मुंहिंजो इंट्रेस्ट आहे बि नाहे बि, छा चवां हाणे मां, पर जॾहिं बि पाकिस्तान खटींदो आहे ख़ुशी थींदी आहे। ऐं जॾहिं इंडिया ऐं पाकिस्तान जो मैच हुजे, अलाए छो बसि दिलि में हिकिड़ी आवाज़ ईंदी आहे त ए काश पाकिस्तान खटे वठे, का त मैच खटे। ऐं इन ते इलाही डिबेट कंदी आहियां मां, ख़ासि करे सूरज सां। सूरज खे यादि हूंदो, हाणे कुझु देरि में असीं हुनखे लाइन ते बि वठंदासीं। असांजो एंकर पर्सन आहे सूरज कुमार, जेको असांजो स्पोर्ट्स एंकर पर्सन आहे, हमेशह मूंखां बि पुछंदो रहंदो आहे। लास्ट टाइम जॾहिं मुबशर पाकिस्तान ऐं इंडिया जो मैच हो, असीं पंहिंजी टीम सां नाश्तो करे रहियासीं ऐं माइक खणी करे फौरन पहुची वियो। सभा खां पुछंदासीं अॼु केरु क्रिकेट खटंदो, केरु जीतंदो। मां उन्हनि खे शुरू थींदे ई मतिलबु उन्हनि खे चई छॾियो त न, इंडिया खटींदो ऐं पाकिस्तान हारींदो। अच्छा, सभु कुझु अगेंस्ट थी विया हुन, पूरी मुंहिंजी बि टीम मॉर्निंग टीम अगेंस्ट थी वई। कैमरामैन सभु चवनि पिया न पाकिस्तान खटींदो। मां चयमि होप आहे, विशिस सॼियूं पाकिस्तान सां आहिनि, पर इंडिया खटींदी ऐं थियो बि उहो ई। हाँ, बिल्कुलु ईअं ई आहे। इहो त यकीनन हर कंहिं जी ख़्वाहिश हूंदी आहे त इंडिया पाकिस्तान जो मैच हुजे त कामयाबी ऐं फतह पाकिस्तान जे हिसे में ई अचे, लेकिन शायदि इहो असांजो फ़िलहाल ख़्वाब ई आहे। असां अञा ताईं हिनखे शर्मिंदा ताबीर थींदे न आहे ॾिठो। इलाही टफ टीम आहे। असां इंडिया जी क्रिकेट जे मथां ॻाल्हि कयूं त हुनजो स्ट्रक्चर इलाही डिफरेंट आहे। हू मुकमल तरीक़े सां कमु कंदा आहिनि, ग्राउंड लेवल ते छोकिरा तयारु कंदा आहिनि, पंहिंजा प्लेयर्स तयारु कंदा आहिनि, हू पंहिंजे प्लेयर्स खे वॾो प्लेयर बणाईंदा आहिनि। इन तरीक़े सां असां पंहिंजी क्रिकेट जी ॻाल्हि कयूं, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नो डाउट हिन वक़्तु कुझु न कुझु बहितर कमु करे रहियो आहे, लेकिन अञा इलाही ज़्यादा कोताहियूं आहिनि जंहिंजे मथां कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं यकीनन असांजे स्ट्रक्चर में बि काफ़ी हद ताईं प्रॉब्लम्स आहिनि ऐं इहे शयूं रहंदियूं ई आहिनि। वक़्त सां गॾोगॾु इहे शयूं तब्दील थियणु घुरिजनि, लेकिन ॻाल्हि उहा ई आहे पाकिस्तान जी कामयाबी हिकिड़ो मैदान आहे जिते कोई बि खटे जीत पाकिस्तान जी थींदी आहे, फतह पाकिस्तान जी थींदी आहे। उहो आहे PSL पाकिस्तान सुपर लीग 11, जंहिंजो एडिशन नाज़रीन हींअर हली रहियो आहे 6 मार्च खां वठी करे 3 मई ताईं इहो कंटिन्यू थ्रू आउट आहे। ऐं हींअर इन जो जेके एलिमिनेटेड राउंड हुया उहे तक़रीबन क्लियर थी चुका आहिनि। हाणे पाकिस्तान सुपर लीग जो प्ले ऑफ मरहलो शुरू थी वियो आहे, जंहिंमें टोटल 4 टीमनि क्वालिफाई कयो आहे। हिकिड़ी आहे इस्लामाबाद यूनाइटेड, ॿी आहे पेशावर ज़ल्मी ऐं टीं आहे हैदराबाद किंग्समैन ऐं चौथी आहे असां वटि मुल्तान सुल्तान। इन में असांजे लाइ सिंध वासियुनि जे लाइ इहा भली ॻाल्हि आहे त हिन दफ़ो हैदराबाद किंग्समैन जेका सिंध खे रिप्रेज़ेंट करे रही हुई, सॼे सिंध खे, उहो फर्स्ट टाइम हिन एडिशन में आई आहे ऐं फर्स्ट टाइम में एडिशन में ईंदे ई उहो प्ले ऑफ मरहले जे लाइ क्वालिफाई करे वई आहे। यानी हाणे हुनजो जेको मैच थींदो उहो लाइक क्वार्टर फाइनल सेमीफाइनल तव्हां सम्झी सघो था। ऐं उन खां पोइ वरी जेकॾहिं उहो खटे थी वञे त पोइ हुन फाइनल जे लाइ उहा क्वालिफाई करे वेंदी ऐं पोइ असां हैदराबाद, जेके असांजा हैदराबाद जा शौक़ीन साथी आहिनि उहे यकीनन पंहिंजे शहर जी टीम खे ई सपोर्ट कंदा।